सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, ठठियार मस्जिद में अचण वारा प्यारा आशिकाने मुस्तफ़ा, आशिकाने रसूल ऐं अहले सुन्नत सां मुहब्बत रखण वारो ऐं वाबिस्ता रहण वारो मुझा प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दर दुआ है त मालिक कायनात असांजो हिन महफ़िल में अचण, वेहण, ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। चओ आमीन। ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॻाए, क़ब्र में हशर में शल मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो पाड़ो साथ शिफ़ात ऐं सुञाण नसीब फरमाए। दोस्तान मोहतरम, हिन जलसे के जो इनेकाद करण वारा मुझा प्यारा सिर जा ताज जेके आहिनि, पहिरीं त दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला उन्हनि सभिनी खे शादियाबाद करे। हिन सॼी महफ़िल सजाइण में शेरे अहले सुन्नत हज़रत क़िबला अब्दुल वहीद मद्दज़िलहुल आली ऐं उन्हनि सां गॾु जे साईं सैयद सोणे जो नालो न वठां असुल टे वाजिबी थींदी। साईं सैयद खुर्शेद अहमद शाह, अल्लाह कंदो खुर्शेद ई रहंदो सदाईं, आबो ताब साईं खुर्शेद चमकंदो रहंदो। ऐं हिन महफ़िल में असांजा प्यारा दादू जा ख़तीब हज़रत क़िबला साईं नसरुल्लाह साहब जिन मौजूद आहिनि ऐं उन्हनि सां गॾु साईं क़िबला मुफ्ती गुलाम नबी साईं मद्दज़िलहुल आली जिन मौजूद आहिनि। उन्हनि जे पासे में क़िबला साहिबज़ादा साईं कुनल साईं, वरी उन्हनि जे पासे में क़िबला साईं मोहम्मद ज़मान, वॾा दादू जा आलिम सबूर आहे ऐं तहरीक अंसारुल मुस्लिमीन वारा कंहिंजा नाला खण। अल्लाह तबारक व तआला जे दर दुआ आहे त अल्लाह सभिनी खे शादी आबाद करे ऐं असां सभिनी खे अहले सुन्नत सां गॾु जियारे, उन्हनि सां गॾु मारे ऐं उन जी मोहब्बत में असांजो मौत नसीब। दोस्तान मोहतरम, अॼोकी महफ़िल जो मौज़ू आहे मेराज मुस्तफ़ा, पर जीअं त साईं अब्दुल वहीद साईं जन फरमायो त तरबियती आहे नशिस्त, सो तरबियती निसाब जे एतबार खां मुंहिंजी दिलि थी चए त मेराज खे मुस्तफ़ा करीम जे बेमिसलियत ते मां तव्हांखे कुझु ॿुधायां। मेराज बि ॿुधायां ऐं महबूब जो बेमिसल हुजण ॿुधायां। दोस्तान मोहतरम, हिन ज़मीन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कई नबी मोकिलिया, कई रसूल मोकिलिया, कई पंहिंजा प्यारा मोकिलिया। को कंहिं कबीले जो नबी हो, को कंहिं शहर जो, को ज़मीन जे कंहिं ख़िते जो, को नबी हो, को पैगंबर हो, को रसूल हो। किन खे सहीफ़ा रब ॾिना, किन खे किताब रब ॾिना, पर सभिनी नबियनि जो शान गॾु कजे, सभिनी नबियनि जा मौजज़ा गॾु कजनि, सभिनी नबियनि जी अल्लाह जी ॾिनल उन्हनि खे ताक़त, हशमत, बसीरत, बिसारत गॾु कजे, उन्हनि जा कमाल, उन्हनि जा अल्लाह जे तरफ़ां ॾिनल इनाम सभु गॾु कजनि, त उहे सभु हिक पासे थींदा। उन्हनि खां वधीक मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जो शान थींदो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिलाफत, हज़रत आदम खे अल्लाह तबारक व तआला ख़लीफ़ो पंहिंजो बणाए मोकिलियो।
जेकॾे तहां के हज़रत आदम जी खिलाफत ॾिसणी आ त मुहम्मद मुस्तफा जी ज़ात खे ॾिसी वठो। जेकॾे हज़रत इब्राहिम जी खलीलियत ॾिसणी आ त आमिना जे लाल जी ज़ियारत करे वठो। हज़रत यूसुफ सोने जो हुस्न ॾिसणो आ त तव्हां आमिना जे लाल मिठे मुहम्मद जो वतुहा वारो चेहरो ॾिसी वठो। छोकरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेकॾहिं न दाऊद सोने जो मिठड़ो आवाज़ अल्लाह जे प्यारे नबी हज़रत दाऊद सोने नबी जो मिठो आवाज़ ॿुधणो अथव त मुझे लजपाल नबी जो लहन ॿुधो, उन्हनि जो आवाज़ ॿुधो। जेकॾहिं मुस्तफा सोने जी हिकिड़ी लफ़्ज़ तहां ताईं पहुची वञे त उनजी तासीर अहिड़ी आहे जो दाऊद सोने जा सभु अल्फाज़ हिक पासे, मुंहिंजे लजपाल नबी जो हिकिड़ो गुफ़्तो हिक पासे। इन सॼी ॻाल्हि खे खणी हीअं हिकिड़े शेर में बंदि कयां, हिकिड़े शेर में खणी बंदि कयां त सुणे पीर मेहर अली शाह जो शेर आहे, कोई मिसल नी ढोलण दी यारो, कोई मिसल नी ढोलण दी, चुप कर मेरे अली इत्थे जा नहीं बोलण दी। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला सब नबियन जी इन ख़ासियतों के जेकर ॾिसूं त सब मुस्तफा सोने जे वजूद में समायल। उहे सब ख़ासियतूं हिक तरफ़, पर लजपाल नबी जे ये जेका मेराज वारी रात आहे न, इन रात जो उहो हिस्सो जंहिंमें महबूब वया ऐं सफ़र मेराज करे मोटी आया। इहो सफ़र, इहो वञण, इहो अचण, इहो मेराज माणण अहिड़ो त मदीने वारे मीर खे रब अता कयो जो कंहिं नबीअ खे रब इहो मौजज़ो न ॾिनो। पहिरीं ॻाल्हि त पुट मौजज़ो सॾिबो उनखे आहे जंहिंखे अकुल फ़हम न मञी सघे। सम्झो था? अकुल जंहिंखे तस्लीम न करे सघे उनखे मौजज़ो ऐं करामत सॾियो वेंदो आहे। मदीने वारे मीर लजपाल नबी खे अल्लाह तबारक व तआला इहो मौजज़ो ॾिनो जो सोना नबी, हिकिड़ी रिवायत में आहे त साईं जन हदी में काबा में, ॿी रिवायत में उम्मे हानी जे घर में सुतल साईं जन आरामी आहिनि। अल्लाह जी तरफ़ां हुकुम थो मिले, जिब्रील जी मौला। वाक़ियो तव्हां ॿुधो आहे पर अॼु मूं फ़क़ीर जे ज़बानी थोरो ॿुधो। जिब्रील जी मौला, जिब्रील अॼु वञ मुंहिंजे महबूब खे मूं ॾे वठी आ, पर महबूब ॾे अकेलो न वञजांइ, महबूब ॾे अकेलो न वञजांइ, मलाइकनि जी फ़ौज वठी वञजांइ। हज़रत जिब्रील रूहुल अमीन अचे थो, जन्नत जी भली सवारी ॾिसे थो, उन्हे खे जन्नत मां वठे थो, 70 आसमाननि मां 70,000 मलाइक वठे थो, ऐं मुस्तफा सोना उम्मे हानी जे घर सुतल आहिनि। साईं जंदा फरमाइनि छित खुली वई, ॾिठुम त जिब्रील अमीन आयो, अचे अर्ज़ कयई अॼु अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी। सुभान अल्लाह। अॼु अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो, संभरण वारी कयो, सुहिणा त्यारी कयो, संभरण वारी कयो। सुभान अल्लाह। हज़रत हबीब करीम फरमायो त जिब्रील अमीन मूं वटि आयो, अर्ज़ कयई त या रसूल अल्लाह, अॼु अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दीदार लाइ अव्हांखे पाण ॾे सॾियो आहे। जेॾीमहिल मदीने वारो लजपाल नबी मुंहिंजो मिठो मुहम्मद कुर्बदार नबी
जिब्रील सां गॾु मके खां रवानो थियो आहे। क़ुरान मजीद में रब लिखी छॾियो, रब फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। सुभान अल्लाह। पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे पाने खे। महबूब निकता मसहन आसमानन ता सदा आई सुभान। पाक उहा ज़ात जेका सैर कराए थी पई पंहिंजे पाने खे। पूरा कुरान जी ने आयत जो तर्जुमो थोरो समझ जाए, मैं इन ते ॻाल्हाईंदुसि। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे बाने के रात जे थोरड़े हिस्से में। मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं। मस्जिद अक्सा हुआ अल्लज़ी बारकना हौलहू। मस्जिद जे चो तरफ असां पंहिंजूं निशानियूं रखे छॾियूं आहिनि। सुभान अल्लाह। इन्नहु हुव समीउल बसीर। उहो हो जेको ॿुधे पियो, उहो ई हो जेको ॾिसे। सुभान अल्लाह। मेराज ते ॻाल्हाइण खां अॻु में थोरो इन आयत खे सम्झो। हाणे ॻाल्हि हले पई मुस्तफा जे सफ़र। पुट दुनिया में हिकिड़ो सफ़र हूंदो आहे, ॿियो सैर हूंदो आहे। दुनिया जे सफ़रनि जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सफ़र, ॿियो हूंदो आहे सैर। सफ़र तां दादू जे जोई चौक तां बस में वेठो, निंड करे सुम्ही पो, सीट ते वेही सुम्ही पो, कराची जी टिकट वठी अख खुलंदी त कराची। इहो सफ़र। तव्हां ॾिठो न ॾिठो तव्हांजी मर्ज़ी आहे, मंज़िल तव्हांजी पूरी थी वई। इनखे सॼो वेंदो आहे सफ़र। ऐं ॿियो हूंदो आहे सैर। सैर यानी सुबुह जो ठठियार मस्जिद मां निकितो, फजर नमाज़ साईं जो दीदार मलाह चौक ते वियो, दादू शहर में वियो, एसपी मोड़ ते दादू जा हाल अहवाल वठी यारनि दोस्तनि सां मिली मोटी ख़बर दादू घुमी आए। ये कौन पुछंदा त दादू जो सफ़र करे आए। समझो या न समझो? पुट ॾिसो न, बाग में वञबो आहे, बाग घुमबो आहे, उनखे छा सॾींदा आहियूं? सैर। ॻाल्हायो जो बाग घुमबो आहे। मां हींअर तव्हांजे उस्ताद वांगुरु आहे, तव्हां थोरो ॻाल्हाईंदा हलो त मूंखे बि ख़बर पए त तव्हां सम्झो था। छो जो साईं ड्यूटी अहिड़ी लॻाई आहे, सम्झाइण मूंखे ज़रूरी थी पियो। बाग में वञबो आहे त उनखे सफ़र न आहे सॾिबो, उनखे सैर में अख ऐं कन, हथ ऐं पेर सभु जंहिं शइ खे ॾिसबो आहे उन ॾे मुतवज्जे हूंदा आहिनि। दीद ॾिसंदी आहे, दिमाग़ में महफूज़ थींदो आहे, कन ॿुधंदा आहिनि, दिमाग़ में महफूज़ थींदो आहे, हथ छुहंदा आहिनि, ज़बान चखींदी आहे, ज़बान उन जो ज़ाइक़ो चखींदी आहे, पंध पेर कंदा आहिनि, छुहाव थींदो आहे, ॾिठो वेंदो आहे, यादि कयो वेंदो आहे, उहा ॻाल्हि सम्झबी आहे, उन ॻाल्हि मां सबक़ पिराइबो आहे, उन ॻाल्हि मां तरो ताज़गी हासिल कबी आहे। इन सॼे सफ़र खे सयाहत सॼो वेंदो आहे, ऐं जंहिंमें निंड करे मंज़िल ते वञी पहुचे उनखे सफ़र सॼो वेंदो आहे। रब्बे काइनात फरमायो त सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। पाक उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे सफ़र न सैर कराई। दुनिया जा किनारा छा आहिनि, ज़मीन जी पुठीअ ते छा आहे। तुंहिंजे मुंहिंजे ॾिसण जो अंदाज़ थोरो ॿुधायां। अहले इल्म हूंदो, इल्म वारो हूंदो, उन जो ॾिसण ऐं तुंहिंजो ॾिसण, मुंहिंजो ॾिसण, आम माण्हू जो ॾिसण, उन जो फ़र्क़ु छा आहे? ये दीवार असां ॾिठोसीं दीवार,
इनते ये टाइल्स लगल ॾाढी गुलकारी लगल अथसि, ॾाढी चित्रसाली थियल अथसि। असां त दीवार सम्झोसीं, पर हिन दीवार में छा आहे? हिन दीवार जे अंदर सीमट आ, हिन दीवार जे अंदर सिर आ, हिन दीवार जे अंदर मजदूर जी मजदूरी आ, हिन दीवार जे अंदर जे सिर ठाही उन बठे वारे जी मेहनत आ, जे इन सिर जी मिट्टी गोई उन मजदूर जी मेहनत आ, जे सिर के हिन मस्जिद ताईं आंदो ऐं उन सिर के लगाइण वारे मिस्त्री जी कारीगरी आ। सिर हिकड़ी जे अंदर 40-45 फैक्टरियुनि कम कयो तॾहिं हिकड़ी सिर थी। सिर हिकड़ी ठाहिण जे लाइ 20-25 माण्हुनि महिनत कई तॾहिं सिर हेसि ताईं पहुती। वरी हिते मजदूरी थी, मेहनत थी, लगी तैयार थी। तव्हां त ॾिसी छॾियो त बाबा दीवार ठही वई, सिधी आहे। आम ॾिसण वारे ऐं इल्म जे ॾिसण वारे जो फर्क इहो हूंदो आहे जो आम ॾिसंदो आहे त दीवार आहे, पर इल्म वारो इन दीवार में हज़ारे माण्हुनि जो पघर ॾिसंदो आहे। सम्झो या न सम्झो? जेॾीमहिल मदीने वारो साईं लजपाल नबी आमिना जो लाल नबी जेॾीमहिल हीअं मके खां निकितो आहे त मदीने वारो मीर ज़मीन जी पुठीअ ते छा आहे? वण आहिनि त वण कीअं ठहिया, वणनि जी साख़्त कीअं आहे, वणनि जा पन कीअं ठहिया, उन्हनि जी रब छा छा उन्हनि में कुदरत रखी आहे। ज़मीन आहे त ज़मीन जी मिट्टीअ जो कमाल छा आहे, ज़मीन जे अंदर छा आहे, ज़मीन जे ॿाहिरि छा आहे, ज़मीन जे मथां माण्हू रहनि था, उन्हनि जे रहण जो मक़सद छा आहे। मदीने वारे मीर खे सभु कुझु सम्झायो वियो, ॾेखारियो वियो। तव्हां मदीने वारे साईं जे मेराज जा वाक़िया आलिमनि खां ॿुधाए। साईं जन फरमायो हीअं जो हलियुसि, हीअं जो सफ़र मेराज कंदे सैर कंदे हीअं जो हलियुसि त हीअं ॾिठो मिट्टी, ॻाढ़ी मिट्टी आहे, उन जो दड़ो आहे, ॻाढ़ी मिट्टी मूंखे नज़र आई। मिट्टीअ में जांघणी ॾिसां त अल्लाह जो नबी उलुल अज़म पैगंबर मूसा कलीमुल्लाह बीठो आहे ऐं मूं मुहम्मद ते दुरूद सलाम थो पढ़े। वाह वाह मुंहिंजा लजपाल नबी, तुंहिंजे अखियुनि जो कमाल, वाह वाह सुहिणा कुर्बदार नबी, तुंहिंजे दीदुनि जो कमाल। दुनिया वारनि ॻाढ़ी मिट्टीअ जो ढेर ॾिठो, आमिना जे लाल उन जे अंदर बीठल मूसा कलीमुल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। न ॾिठो बल्कि उन जो अमल बि पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो जेको चवे त मुस्तफा सुहिणो हित जे पोयां नथो ॾिसे, वो पाण कम अकुल आहे, कम इल्म आहे। मदीने वारो मीर अंदर ॻाढ़ी मिट्टीअ जे अंदर बीठल मूसा कलीमुल्लाह खे ॾिसी सघे थो। सुभान अल्लाह। त पोइ तूं ऐं मां उन जे अॻियां का वॾी ॻाल्हि कंदा आहियूं। सुभान अल्लाह। सम्झव? हाणे अचो, रब कायनात शुरुआत कई सुभान, पाक हुआ ज़ात। अॻ में ई पंहिंजी वॾाई बयान कई, अॻ में ई पंहिंजी पाकाई बयान कई, अॻ में ई पंहिंजी कुवत बयान कई। सुभान अल्लाह। पूरा ॻाल्हि हली पे, बाबा मां आयुसि, मूंखे साईं खुर्शीद अहमद शाह दावत ॾिनी ठठियार मस्जिद में, ख़िताब आहे ॻाल्हि करण जो असांजो अंदाज़ ईअं आहे। बाबा मूंखे साईं क़िबला अब्दुल वही साईं दावत ॾिनी, मां उनजी दावत में आयुसि। बयान कबो त ईअं बयान कबो न, पर हिते ॻाल्हि निराली आहे। मदीने वारे मीर खे दावत ॾेई घुरायो थो वञे, पर मदीने वारे मीर जे सफ़र खां अॻु में रब तो फरमाए सुभान, पाक, सुभान अल्लाह, पाक उहा ज़ात जेका सैर पई कराए पंहिंजे बाने खे। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि मदीने वारा साईं जेॾीमहिल मेराज तां मोटी आया न, त माण्हुनि चयो त कीअं तूं चवीं दर जी कुंडी लुटी पे, वुज़ू जो पाणी वयो पे, तूं वई ऐं मोटी आहे, इन थोरी देर में कीअं वई? हाणे पुट मदीने वारे मीर जे
सफर की रफ्तार की गाल ये वा जो सिज मजा रोशनी निकलंदी आ तो जमीन की पुठिया ते पहुंचण जे ला उनके 8-10 मिनटन जो वक्त दरकार होंदो। दुनिया में सभनी का वधिक तेज रफ्तार रोशनी जी आ, स्पीड सभनी का वधिक रोशनी जी आ, पर रोशनी सिज मजा निकरे थी जमीन की पुठिया ते पहुंचे थी तो इनके 8-10 मिनटन जो वक्त दरकार होते इनके 8-10 मिनट लगन था तने जमीन की पुठी ते पहुंचे थी। पर कुर्बान या रसूल अल्लाह, कुर्बान तुझी जात दे मथा कुर्बान। महबूब मक्के मां निकतो अक्सा आयो, अक्सा मां निकतो पेरियों आसमान, ॿियों आसमान, टियों आसमान, सत आसमान, सिदरा भूमि पो अर्शे मुअल्ला खां मथे रब जे हुजूर सां मिलियो, मोटी आयो पानी वहियो पे गुंडी लुडी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुधायो वियो तो वो दुनिया वारो तहां वट वॾे में वॾी स्पीड रोशनी जी आ, पर मुंहिंजो महबूब इन खां वधीक तेज। तहां जी बसीरत, तहां जी बिसारत, तहां जो अकुल, तहां जो फहम, तहां जो इदराक, तहां जी समझ, तहां जी सोच अञा इन मेराज ते नाहे पहुती जिथे मुस्तफा पहुची वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट रब फरमाए तो सुभान पाक हुई उहा ज़ात जेका शेर भी कराए उन माल ऐं कराए केर पियो अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह उथंदे ई पंहिंजी वॾाई बयान कई। रब खे ख़बर हुई त हिकिड़ा माण्हू पैदा थींदा जेके चवंदा त मुस्तफा सुणे कीअं मेराज। रब कादिर ऐं क़दीर आहे, ॾींहं खे राति करे, राति खे ॾींहं करे, मर्ज़ी आहे। बिहारे छॾे केरु चवंदुसि रब कादिर क़दीर आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। पर रब तो फरमाए जेकरे मुस्तफा जे मेराज ते एतराज था कयो, मुझे महबूब ते एतराज ना है, यो एतराज मु रब जी ज़ात ते आ। सुभान अल्लाह। खबरदार मुस्तफा जी ज़ात ते एतराज करण वारो कन खोले वदो। मुस्तफा जे मेराज ते एतराज सुने लजपाल नबी जे मथा ना है, यो एतराज मु रब जी ज़ात ते आ। छो जो मां रब इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, मां हर शइ ते क़ादिर आ, केर मूंखां पुछण वारो ना है। जे मां वठी वञा त क़ादिर आ, क़दीर आ। सुभान अल्लाह, समझो या न समझो। रब शुरुआत ही पंहिंजी बनाई ॿुधाई त मां हाणे टियों इन आयत जो टियों राह आयो हो जिब्रील अमीन, सवारी खणी आयो हो बुराक। पुर असां वटि दावत ॾियण जा अथव टे अंदाज। सुभान अल्लाह। तो आयत जी माना खे सम्झंदा हलो तो मेराज सॼो सम्झ में टे। हिकिड़ो अंदाज आहे माण्हू ईंदो वज़ीर आज़म ईंदा आहिनि, फोन कयो साईं मुंहिंजी दावत अथई, पोइ वज़ीर आज़म बि मुल्कनि जे दौर आहे या न? मूं वांगुरु सुर जा शौक़ीन, गज़लनि जा शौक़ीन, सुर बजाणा थो पर असल मक़सद आहे सम्झाए। सुभान अल्लाह। ॿी दावत हूंदी आहे पाण वञिबो आहे या पंहिंजो कासिद मोकिलिबो। टी दावत जो अंदाज़ हूंदो आहे जो जिब्रील अमीन खे मोकिलियो वेंदो आहे। सुभान अल्लाह। जिब्रील सां गॾु सवारी बि पंहिंजी मोकिलबी आहे। सुभान अल्लाह। सवारी बि पंहिंजी ॾियारे मोकिलबी आहे। साणा तूं अची थो महबूब, तूं अची थो, सवारी बि माथो मोकिलिया आहे तुंहिंजे इज़त जे लाइ, तुंहिंजे रुतबे ॾेखारण जे लाइ पंहिंजा 70,000 मलाइक बि मोकिलिया आहे थो। ऐं मुंहिंजो जेको मुक़र्रब तरीन फ़रिश्तो आहे जिब्रील अमीन बि मोकिलिया आहे थो। दुनिया वारनि ॾिठो त जिब्रील अमीन आयो आहे, दुनिया वारनि ॾिठो बुराक आयो आहे, दुनिया वारनि ॾिठो 70,000 मलाइका आया आहिनि, दुनिया वारनि ॾिठो त अक्सा में सभु
मुस्तफा जा नारा पिया लगन हर पासे मुस्तफा जे आमद जूं ॻाल्हियूं आहिनि पर कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजी अज़मत का जिब्रील वठी हलियो त मदीने वारे मीर खे रब मुखातब थींदे फरमायो सुभान अल्लज़ी असरा बि अब्दी लैला माण्हू ने ॿुधो त जिब्रील पे वठी वियो पर हेॾे रब थो फरमाए पाक उहा ज़ात जेका पाण पई वठी वञे मेराज ते पाक उहा ज़ात जेका मुस्तफा सां गॾु हुई तव्हां चवंदो साईं मौलवी साहब जो दिमाग़ ख़राब थियो साईं चवी छा थो अलाह कीअं गॾु त जिब्रील हो कुरान तो फरमाए निज पिज कुरान सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैला पाक उहा ज़ात जे सैर करायो पंजे माने जो मतलब समझो या न समझो माना अल्लाह गॾु हुयो अञा बि जेके एतिरा हुजे थोरो बुझ तो मतलब तू ईमान अल्लाह जा बना आहियूं या न असां बाना मुस्तफा जे पेरन जे मुस्तफा जे असहाबन जे पेरन जी मिट्टीअ मां जुत्तीअ मां जेका मिट्टी उॾामे न उन जे शान जे बराबर न तू थी सघी न मां थी सघां लख गौस कुतुब औताद अब्दाल इन मिट्टीअ जे बराबर बि थी नथा सघनि मुस्तफा जे नौकरन जो इहो कमाल पर असां बानहन जा बानहड़ी जा बार रब तो फरमाए नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद ओ मानो बुधो ताजे साह जी रग खां वधीक मां ताजे वेझो आहियां ताजे साह जे रग खां वधीक मां ताजे करीब आहियां अरे पानन जे रब वेझो आहियां हिते त पानन जे सरदार आमिना जे लाल जी ॻाल्हि न ॾिठो जॾहिं मल मुंहिंजो कुर्बदार नबी मको छॾे मदीने ॾे रवानो थियो त महबूब हिकु गार में अचे रहिया हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह साम्हूं दुश्मन अचे बीठा साम्हूं दुश्मन या रसूल अल्लाह जेकॾहिं असांजे पेरनि खे ॾिसी वरतनि तॾहिं बि असांखे ॾिसी वठंदा अबू बकर जी पुठी ठपे फरमायो ला तहज़न इन्नल्लाह मअना अबू बकर घबराए न हिते हिकड़ो तू ही ॿियो मां ॿियो असां सां गॾु असांजो अल्लाह इन गार में जिथे मुस्तफा ऐं अबू बकर ॿियो इन्हनि सां गॾु अल्लाह मौजूद फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा वठी वयो पाण सैर कराई सुभान अल्लाह मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा पो इन्नहु हुवस समीउल बसीर वो अहिड़ी जगह ते वठी वयुसि जो जिथे मुस्तफा पियो ॾिसे मुस्तफा पियो ॿुधे अल्लाह पियो ॾिसे अल्लाह पियो ॿुधे तव्हांजे सम्झण जे लाइ हीअं खणी चइजे सुम्मदना फददल्ला फकान काब कौसैनि औ अदना सम्झाइण जे लाइ तो चवां थोरो गौर सां ॿुधिजो अल्लाह तबारक व तआला जी कायनात में ब अल्लाह ताला हिस्सा रखिया अल्लाह जी हिन समूरी कायनात में अल्लाह हिनखे ॿिनि हिस्सनि में ठाहियो आहे हिकिड़ी आहे आलम ख़ल्क़ ॿी आहे आलम अम्र आलम ख़ल्क़ यानी अल्लाह पाण उनखे ठाहियो खिलकत कयई ऐं हिकिड़ी अहिड़ी मखलूक आहे जिथे साईं अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो उहा थी वई अल्लाह जे हुकुम में वो आलम अम्र ऐं इन आलम ख़ल्क़ ऐं आलम अम्र जे विच वारो
हिस्सो आहे उनखे सॾिबो आहे सिदरतुल मुंतहा। उनखे सम्झायां हितां हलो हिंदुस्तान असां पंधु था वञूं विच में हिंदुस्तान जे अचण खां अॻु में बॉर्डर ईंदो खोखरा पार हलिया वञो थर खां लाहौर खां हलिया वञो आज़ादी वारो दरवाज़ो जेको आहे इन दरवाज़े खां हुन पासे वञण जे लाइ तोखे पासपोर्ट जी ज़रूरत वीज़ा जी ज़रूरत इन बॉर्डर खां अॻु हुन पासे वेंदे बग़ैर कानूनी कम जे वेंदे त तोखे वञण चवंदा त हे बॉर्डर आहे। अल्लाह तबारक व तआला मदीने वारे मीर के जेॾीमहिल वठी वियो आसमाननि ते वठी वियो हेठि जेॾीमहिल इंसान हा उन्हनि जा सभिनी खां वधीक मुअज़्ज़िज़ अल्लाह जा नबी बाना हुया उन्हनि खे अक्सा में बिहारी सभु मुस्तफ़ा के मरहबा चयनि पोइ मथे आसमाननि ते रब करीम मुस्तफ़ा के आंदो उते मलाइक हुया मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन हुयो हाणे महबूब मथे हलिया हिन आलम खल्क जे बॉर्डर सिदरतुल मुंतहा खां जेॾीमहिल मथे रवाना थिया त जिब्रील अमीन बीह रथो जिब्रील हल साईं मां वार जेतिरो बि मथे हलियुसि त अल्लाह जे नूर में मुंहिंजा पर सड़ी ईंदा जिब्रील ज़मीन खां वठी हेसि ताईं आई मथे हल साईं मां मथे न हली सघंदुसि जिब्रील रहिजी वियो महबूब मथे हलिया रब फरमायो सुमदना महबूब वेझो थियो आलम अमर में जेॾीमहिल हलियो महबूब आलम अमर में जा बि मखलूक हुई सभिनी खे ॾिठई पोइ रब फरमायो फतदल्ला पोइ अञा बि मुंहिंजे वधीक वेझो थियो आलम अमर के लतारे महबूब अञा भी मथे मुंडे आयो पोइ अहिड़ी जगह ते आयो जिथे न दुनिया हुई न दुनिया वारा हुया न कायनात हुई न आलम अमर जी मखलूक न आलम खल्क जी मखलूक हर तरफ अल्लाह ही अल्लाह हुयो हर तरफ अल्लाह जे जलवा हुया हर तरफ रब्बे कायनात जा जलवा हुया फकान काब कौसैन औ अदना ताके समझाइण जे लाइ हीअं खणी समझाए दे ब दोस्त हीअं भाकुर पाईंदा आहिनि भाकुर जीअं हिक ॿिए खे घेरे वठंदो आहे यार खे भाकुरनि में आणे वठंदो आहे जेॾीमहिल मुस्तफ़ा फतदल्ला वारे मक़ाम ते पहुतो त मुस्तफ़ा जे चोतरफ़ रब्बी रब हुयो अल्लाह हुई अल्लाह हुयो तव्हां बसि इएं सम्झो जीअं भाकुर पाईंदा हो रब के इएं चोतरफ़ रब हुई रब मुस्तफ़ा जे हुयो ओ दीदू मुस्तफ़ा जो चेहरो रब जो ॾिसे मुस्तफ़ा पियो साम्हूं रब हुयो ॻाल्हाए मुस्तफ़ा पियो साम्हूं ॿुधे रब पियो ॾिसे रब पियो त ॿुधण वारो मुस्तफ़ा ॾिसण वारो मुस्तफ़ा रब ॾिठो पे आमिना जे लाल खे आमिना जे लाल ॾिठो पे रब खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन मौज़ू सां ठके नथो पर हूं हिकिड़ो शेर आहे शेर आहे हिकिड़ो के आशिक माशूक जो मिसाल गाल के समझाने ला मिसाल शेर टुकड़ा मता वाली समझो तो है मुस्तफा सोने दिला न मां पंजो अज अखियों छडियो छिभण मां यार जो दीदार क्या अज अखियों छडियो छिभण मां यार जो दीदार क्या यार जो दीदार क्या दिलदार जो दीदार क्या अज अखियों छडियो सुभान अल्लाह जेॾीमहिल मुस्तफ़ा सुणो उन मक़ाम ते पहुतो रब तो फरमाए तव्हां था चओ त मुस्तफ़ा रुगो हिकिड़ो दफ़ो रब खे ॾिठो इहो तव्हांजो वहम
हाणे ॿुध जेॾी महिल वापसी थी आहे कचहरियूं थियूं ॻाल्हियूं थियूं जेॾी महिल महबूब मोटिया पुट कुझु ॾींहं अॻु में मिसाल तो ॻाल्हि सम्झाइण लाइ कुझु ॾींहं अॻु में सऊदी जो बादशाह आयो पाकिस्तान में हुनजे अचण खां अॻु में पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर साहब छा कयो पंहिंजी फ़ौज जा जेके फ़ौजी जहाज़ हुया उनजे पाकिस्तान जी सरहद ते ॿियारे छॾिया जीअं वो जहाज़ पाकिस्तान जे हुदूद में दाख़िल थियो त जहाज़नि उनजी जहाज़ खे सलामी ॾिनी गॾु वठी इस्लामाबाद एयरपोर्ट ते लथो जेॾी महिल जहाज़ मां वो शाह साहब असांजो मोहम्मद बिन सलमान लथो त असांजो वज़ीर आज़म साहब बज़ार ते ख़ुदा में बीठो जेॾी महिल लथो त पंहिंजी गाॾी में खणी जिथे रहणो हुअसि उते वञी छॾी वरी जेॾी महिल वापसि वरियो त वज़ीर आज़म साहब पंहिंजी गाॾी में पाण खणी अॼु जहाज़ वटि लाथी बॉर्डर ते जहाज़ में चाढ़े वो रवानो थियो हे पोइ इहो महिमान जो इस्तक़बाल हूंदो आहे मेहमान जो आजियानो रब जेॾी महिल मुस्तफ़ा खे घुरायो त 70,000 मलाइक ऐं मलाइकनि जो सरदार रूहुल अमीन बि गॾु आहे जेॾी महिल रूहुल अमीन सिदरा वटि रुकजी वियो त रब करीम फरमायो मां रब पंहिंजे महबूब जो इस्तक़बाल पियो कयां वो जेॾी महिल महबूब वापस मोटियो फकान काब कौसैन औ अदना फअौहा इला अब्दी मा औहा मा कज़बल फुआद मा रआ अफतुमारूनहु अला मा यरा वलक़द रआहु नज़लतन उखरा जेॾी महिल हेठ महबूब लथो त रब खे पोयां ॾिठोई त रब जो दीदार कयई सिदरा वटि जेॾी महिल महबूब पहुतो वापसि पे आयो रब फरमायो वलक़द रआहु नज़लतन उखरा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा सिदरा जे वण ते हेठ जेॾी महिल आया ये महबूब पोयां ॾिठो त रब जो दीदार अञा तव्हांजे इश्क खे गरमाइण लाइ ॿी ॻाल्हि हेठ छहें आसमान ते जेॾी महिल महबूब पहुता अॻु वठो मूसा कलीमुल्लाह बीठो साईं ॿियो ख़बर आहे कुतो फबो आओ नमाज़ मिली आहे साईं घणी 50 साईं कोन पढ़े मुंहिंजी उम्र खे 3 नमाज़ूं मिलियूं कोन पढ़े न तुंहिंजी 50 किथे थी हिकड़न अकुल जे जडन अकुल जे मारन चयो त मुस्तफा करीम के जे इल्म हुजे हा त अग में ही 5 नमाज़ूं वठी अचे हा अकुल जा कोझा अकुल जा कम अकुल जा घट रखण वारा चवन पिया त जे मुस्तफा वट इल्म हुजे हा त 5 नमाज़ूं खणी अचे हा पर उन्हनि खां पुछो ॾिनियूं कंहिं नमाज़ूं वो जो तू मुस्तफा थे तो एतराज करी छा को अल्लाह की खबर को दी माज़अल्लाह तू मुस्तफा थे तो एतराज करी अकुल जा मारिया जेको रब इल्म वारो समीउम बसीर उन्हें के खबर हुई त 5 नमाज़ूं थी ॾियो पोइ मुस्तफा के 50 नहीं एतराज तो करी त इहो एतराज मुस्तफा ते ना है रब ते तो ठहे मुस्तफा ते आंगुर खाइण वारा जेॾी महिल बि मुस्तफा ते आंगुर खणंदे त साम्हूं रब महबूब जे मथां आंगुर न खण महबूब ते एतराज न कर मूसा कलीमुल्लाह ते साईं खणियो साईं ने फरमाया 50 साईं पोइ महिरबानी कयो घटाए अचो साईं ने विया वरी पीहर सुभान अल्लाह बदबा दे ॿुधायो मैं वरी साईं जन वापस मोटिया सिदरा का 7 आसमान वरी सिदरा टपी मथे विया
वरी पंहिंजे रब सां मुलाक़ात कयनि, वरी पंहिंजे रब सां कचहरियूं कयनि, वरी निमाज़ूं खुटाए मोटिया। साईं घणियूं थियूं? 45। साईं कोन पढ़ो। वरी महबूब वया। हिकड़े मेराज जो तो इनकार करी, अरे हेॾे 9 भेरा मुंहिंजे महबूब पंहिंजे रब खे। हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह फरमायो, मदीने वारे 36 भेरा पंहिंजे रब जो दीदार कयो। हो मदीने वारे मीर जी ॻाल्हि अचे त हीअं चवंदो वञे, हो जाने जाना शाह जगन में तो जो जवाब नाहे, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गुलन में गुलाब नाहे। समझी लो या ना? पुट जे महबूब के सडणो थई, पुकारणो थई त हीअं पुकारींदो वञ, हीअं सॾींदो वञ, मुंहिंजो सोणो यार। हज़ारन में सरदार सुए, सरदारन में मुंहिंजो सोणो यार। हज़ारन में सरदार सुए, सरदारन में मुंहिंजो सोणो यार। जे ज़ाहिर सदन कुछ नूर थिए, सारो जगत सरीर दूर थिए। ओ जिन देव पड़ी चिक चूर थिए, वन शोर मची त मज़ारन में मुंहिंजो सोणो यार। महबूब जी ज़ात में एतराज़ बस अकीदो रखणो आहे त असां इंसान आहियूं, ज़मीन खां 8-10 किलोमीटर मथे वञो, ऑक्सीजन ख़तम, साह दम ख़तम, मथे न वञी सघंदासीं। पर महबूब मथे वया, मथे वया। जे महबूब खे बशर चइजे त मथे महबूब वया। वरी जे महबूब खे खणी नूर चइजे, नूरी मलाइकनि जो सरदार सिदरा ते रहिजी वियो, सिदरतुल मुंतहा ते रहिजी वियो। मथे केर वियो? सो उन करे महबूब जी ॻाल्हि अचे त ज़बान खे लगाम सोचे समझी महबूब जे शान में ॻाल्हा। महबूब को तो जड़ो मुंह जड़ो मानू ना है। महबूब ज़ाहिरन बशरी लिबास पाए आया, पर एड़ा बशर बनजी आया जो बशरन जा सरदार बनजी आया, नूरानी मलाइकन जा सरदार बनजी आया, नूरानी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन महबूब जो जुत्ती खाइण वारो बनजी आयो, महबूब जो खातिम बनजी आयो। अड़े जे जुत्तन जोड़न जिला जिब्रील अमीन आसमान ता लही अचे, वो महबूब हरगिज़ तो जड़ो न थी सके। सो महबूब जी ज़ात छाए? जिब्रील साईं का पूछो वियो, अबू बकर सिद्दीक सुने का साईं बियो खबर महबूब जी ज़ात जो शान छाए? साईं ने फरमाया तो अल्लाह जाने या मुस्तफा जाने, अल्लाह जाने या मुस्तफा जाने। चुप कर में असा सबनी के शल मुस्तफा करीम जी मोहब्बत में जियारे, मदीने वाले मीर जी मोहब्बत में मारे, ऐ मदीने वाले मीर जी इज्जत अजमत रिफत सुनाणी तौफीक अता फरमाए। असा समूरन के उन जमात में बढ़ाए जेके महबूब जा आशिक दीवाना मस्ताना, ऐ उन्हनी जमात में असा के मौत नसीब करे जेका मुस्तफा जी मोहब्बत रखण वाली जमात। दोस्तान मोहतरम आखिरी में दावत वर्ज़ रखा 15 शाबान उल मुअज़्ज़म जी रात मोरे शहर में दादू मोरे रोड ते मोरे जे बाईपास का 2 किलोमीटर पहिरीं मुझे मुर्शिद जो आस्थानो आहे, जिथे 15 शाबान जी रात सॼी रात अज़ीम शान शब बेदारी थी, सॼे पाकिस्तान मां माण्हू गॾु थींदा आहिनि।
वो सॼी राति रोई पंहिंजे रब जे हुज़ूर दुआऊं घुरंदा आहिनि। तव्हां दोस्तनि खे दावत आहे त इहा राति असां वटि ॾीआ ॿारींदा, फटाका छोड़ींदा, आतिशबाज़ी कंदा, इन में राति न गुज़ारियो। इहा राति असां फ़क़ीरनि खे ॾियो। हिकिड़ी राति दिलबराबाद शरीफ़ में अचे असां सां रूह रिहान कयो त अल्लाह तबारक तआला असांखे शल इन राति जे ज़रिए बख़्शे माफ़ फरमाए। अल्लाह तबारक तआला असां सभिनी खे शादी नवाज़ फरमाए। वाह